कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो में वधंदड़ बदअमनी ऐं फुर मज़ामत ते दुकानदार जे क़त्ल ख़िलाफ़ कंडियारो शहर में मुकमिल शटर बंद हड़ताल कई वई आहे। वापारी एसोसिएशन जे सॾ ते शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमिल तौर ते बंदि कया विया आहिनि। उन सिलसिले में वापारी एसोसिएशन जे अॻवान ॾियाम मीर ख़ान सहतो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कंडियारो ऐं इन जे आसपास वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु बदअमनी अरूज ते आहे। हिते चोरियूं फुरूं धड़ा रोज़ मेमूल आहिनि, पर कंडियारो पुलिस हिन वक़्तु ताईं कख बनी बीणू न कयो आहे। हिते ॾुआरियुनि खे छूट मिलियल आहे, जंहिं सबबु हिते ॾींहुं हुजे या राति को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। होॾां राति फुर मज़ामत ते क़त्ल थी वियल नौजवान दुकानदार हाकिम बिरोई जे वारसनि ऐं शहरनि पारां सिंध एक्शन कमेटी जे चेयरपर्सन सिंधु नवाज़ गांगरो जी अॻवानी में क़ौमी शाहराह जे ॿिन्ही पासनि खां टायरनि खे बाहियूं ॾेई क़ौमी शाहराह ब्लॉक करे छॾियो, जेको राति 3 बजे DSP कंडियारो पारां 24 कलाकनि में कातिल गिरफ़्तार करण वारी यकीन दयानी ते रोड खोलायो वियो। होॾां अॼु जुमे नमाज़ खां पोइ वापारी अॻवान ॾियाम मीर ख़ान सहतो जी अॻवानी में रैली कढी एहतजाज कयो वेंदो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।